नाज़रीन, सिंध में कातिल वायरस कोरोना वधीक 14 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं। 1464 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। सूबे में फौत थियलनि जो अंग 1003 थी वियो आहे ऐं मुतासिरनि जो अंग 71,092 थी वियो आहे। वरी वज़ीर मुराद अली शाह कोरोना जा अंग अखर जारी कंदे चयो आहे त कराची में 976, खोटकी में 48, हैदराबाद में 40, सक्कर में 39, लाड़काणे में 37, मलीर में 32, सांगड़ में 29, खैरपुर में 25, मीरपुर खास में 15, दादू में 13, नवाबशाह में 8, ठट में 7, शिकारपुर में 6, नौशेर फिरोज में 6, उमरकोट में 5, कंबर शहदाद कोट में 3, बदी में मटियारी में 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त माण्हू एहतियात न पिया कनि, जंहिं करे केसिस वधी रहिया आहिनि। रोज़ानो 30 खां 40 माण्हू फौत थी रहिया आहिनि। माण्हुनि खे घुर्जे त एहतियात कनि ऐं घरनि में रहनि। सिंध में कातिल वायरस कोरोना वधीक 14 माण्हुनि खां हयातियूं खसे वरितियूं आहिनि। सिंध में रोज़ाने जी बुनियाद ते 30 खां 40 माण्हू कोरोना वायरस बिगे फौत थी रहिया आहिनि। माण्हुनि अवाम पारां SOPs ते अमल न पियो कयो वञे, एहतियात न पियो कयो वञे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त एहतियात न करण जे करे रोज़ 30 खां 40 माण्हू फौत थी रहिया आहिनि ऐं कोरोना वायरस जो शिकार थी रहिया आहिनि। नाज़रीन, वज़ीर शाह महमूद कुरैशी